सखर जे सियासी ऐं समाजी अॻवान स्टेप फाउंडेशन चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो चयो आहे त रानीपुर में फातिमा फाड़ू वारे वाक़े जे जवाबदारनि खे अञा सज़ा मिली नाहे त सखर जे इलाइक़े आबाद लाखावासी लुत्फुल्ला लाखो जी न्याणी मायरा खे वेशी दरिंदनि अगवा करे ज़्यादती जी कोशिश कई पर माइटनि रड़ियुनि ते खेसि बचाए वरितो। अहिड़ो इज़हार हुन पंहिंजी ऑफिस में मुतासिर नीगरी मायरा ऐं संदसि अमड़ में नज़ीर लाखो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। पर मौक़े ते मायरा जो वालिद लुत्फुल्ला लाखो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। समाजी सियासी अॻवान शाइस्ता खोसो वधीक चयो त 12 ॾींहं अॻु मायरा पाड़े में कपिड़ा ॾियण लाइ वञी रही हुई त रस्ते में जवाबदारनि सोनू उर्फ़ सईद अहमद लाखो, सलमान लाखो, शकील लाखो मायरा खे अगवा करे अणॼातल हंधि वठी विया ऐं ज़बरदस्ती ज़्यादती जी कोशिश कई त उन दौरान रड़ियुनि ते संदसि माइट पहुची विया, जॾहिं त जवाबदारनि गिरफ़्तारी खां पोइ जवाबदारनि जा वारिस मुतासिर ख़ानदान खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे रहिया आहिनि ऐं केस खां हथ खणण लाइ धमकाइनि पिया। हुननि लाॻापियल अख़्तियारनि खां नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।